औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम। मां मोहम्मद सुलेमान आरी जो अॼु 21 मार्च 2025 जो ॾींहुं आहे। ॻोठ ख़ैर मोहम्मद आरीजा में रहंदड़ अॼु आरीजा क़ौम जे हिकु ॿी क़बीले जो शुजरो बयानु कंदासीं। शुजरे जे बानीकार जो नालो आहे अबू बकर। अबू बकर खे हिकु पुटु आहे फैज़ मोहम्मद। फैज़ मोहम्मद खे 4 पुट आहिनि। अब्दुल रहीम, हाजी जान मोहम्मद, शाह मोहम्मद, मोहम्मद इब्राहिम। अब्दुल रहीम खे 2 पुट आहिनि, मोहम्मद बख्श, उबैदुल्लाह। हाजी जान मोहम्मद खे 3 पुट आहिनि, इमदाद अली, हामिद अली, असदुल्लाह। शाह मोहम्मद खे 2 पुट आहिनि, अली हसन, गुलाम अब्बास। मोहम्मद इब्राहिम खे 1 पुट आहे, फैज़ मोहम्मद। मोहम्मद बख्श खे 6 पुट आहिनि, अब्दुल रहीम, अबू बकर उर्फ बरकत अली, गुलाम मुर्तज़ा, रहीम बख्श, अहमद बख्श, मुजीब रहमान। उबैदुल्लाह खे 1 पुट आहे, कादिर बख्श। इमदाद अली खे 1 पुट आहे, खादिम हुसैन। हामिद अली खे 1 पुट आहे, फिदा हुसैन। अली हसन खे 8 पुट आहिनि, अता हुसैन, गुलाम अली, शाह मोहम्मद, दुर मोहम्मद, अब्दुल नबी, शफकत अली, साबिर अली, अब्दुल रसूल। गुलाम अब्बास खे 2 पुट आहिनि, अब्दुल हफीज़, तौफीक अहमद। फैज़ मोहम्मद खे 2 पुट आहिनि, काशिफ अली, राशिद अली। अब्दुल रहीम खे 4 पुट आहिनि, खालिद हुसैन, ज़ाहिद हुसैन उर्फ जाजू, आबिद हुसैन, माजिद हुसैन। अबू बकर खे 2 पुट आहिनि, गुलाम फारूक, बिलावल अली। गुलाम मुर्तज़ा खे 2 पुट आहिनि, सदाम हुसैन, मोहम्मद बख्श उर्फ बाबू। कादिर बख्श खे 1 पुट आहे, उबैदुल्लाह। खादिम हुसैन खे 3 पुट आहिनि, हाफिज़ अली रज़ा, सज्जाद हुसैन, सईद अली। फिदा हुसैन खे 3 पुट आहिनि, जान मोहम्मद, अली जान, असदुल्लाह। अता हुसैन खे 1 पुट आहे, रज़ा मोहम्मद। शाह मोहम्मद खे 1 पुट आहे, ज़ैद अली। गुलाम अली खे 3 पुट आहिनि, गुलाम मुस्तफ़ा, महराज अली, ज़ैनुल आबिदीन। अब्दुल हफीज़ खे 2 पुट आहिनि, मोहम्मद तहा, हसीब अली। खालिद हुसैन खे 3 पुट आहिनि, अब्दुल समद, अवैस अली, अदनान अली। ज़ाहिद हुसैन उर्फ जाजो खे 1 पुट आहे, फराज़ अली। जज़ाकल्लाह।